ओम शांति। अजोदा मावक्यन बाप दादाजी हर ब्राह्मण आत्मा प्रति श्रेष्ठ कामनाएं 30/6/77 जो मावाक्यन सर्व खुशनसीब सर्वश्रेष्ठ आत्माएं जी कल्याण अर्थ निमित्त ठहल हुए बाप दादा जा साथी सर्व खुशनसीब सर्वश्रेष्ठ आत्माएं जे कल्याण अर्थ निमित्त ठहल हुए बाप दादा जा साथी सदा सहयोगी रहण जे पाठ वधाइण वारा सर्व आत्माउनि खे ॾिसी बाप दादा हर्षित पिया थियनि। बाप जे स्नेह व लग्न में रहण वारी स्नेही आत्माउनि खे मिलन जे उमंग उत्साह में ॾिसी बाप भी ॿारनि खे स्नेह ऐं उमंग जो रिटर्न पिया ॾियनि। बाप जे स्नेह ऐं लग्न में रहण वारी स्नेही आत्माउनि खे मिलन जे उमंग उत्साह में ॾिसी बाप भी ॿारनि खे स्नेह ऐं उमंग जो रिटर्न पिया ॾियनि। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि सभी ॿारनि जे अंदरि स्नेह ऐं सहयोग जी भावना बाप समान ठहण जो श्रेष्ठ संकल्प भी आहे। इन सभिनि खे ॾिसी बाप दादा ॿारनि खे स्वयं सां भी सर्वश्रेष्ठ ताज तख्त नशीन परमधाम जा चमकदा हुआ सितारा विश्व जे सर्व आत्माउनि जे दिल जे सहारा विश्व जी आत्माउनि जे अॻियां सदा पूर्वज ऐं पूज्य अहिड़ा श्रेष्ठ ॾिसणु चाहींदा आहिनि। बाबा चयो बाबा अॼु छा था ॾिसनि? बाबा अहिड़ी आत्माउनि खे ॾिसनि था जो बाबा सां गॾु विश्व कल्याण करण जे निमित्त आहिनि। त बाप जे स्नेह व लग्न में रहण वारी स्नेही आत्माउनि जो मिलन ॾिसी बाबा भी ख़ुशि पिया थियनि ऐं बाबा सभिनि खे स्नेह ऐं उमंग जो रिटर्न भी पिया ॾियनि। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि सभी ॿारनि जे अंदरि स्नेह सहयोग जी भावना बाप समान ठहण जो श्रेष्ठ संकल्प आहे। सभी ॿारनि जे अंदरि स्नेह सहयोग जी भावना ऐं बाप समान ठहण जो संकल्प आहे। इन्हनि सभिनि खे ॾिसी बाप दादा ॿारनि खे स्वयं खां भी सर्वश्रेष्ठ ताज तख्त नशीन परमधाम में जा चमकदा हुआ सितारा विश्व जी सर्व आत्माउनि जे दिल जा सहारा विश्व जी आत्माउनि जे अॻियां सदा पूर्वज ऐं पूज्य अहिड़ो श्रेष्ठ बाबा असांखे ॾिसणु चाहींदा आहिनि। बाबा असांखे कीअं ॾिसणु चाहींदा आहिनि? सदा ताज तख्त नशीन परमधाम जो चमकदो हुओ सितारो विश्व जी सर्व आत्माउनि जा दिल जा सहारो ठहण वारा विश्व जी आत्माउनि जे अॻियां सदा पूर्वज ऐं पूज्य पूर्वज भी ऐं पूज्य भी अहिड़ो श्रेष्ठ ॾिसणु चाहींदा आहिनि। बाबा ॿारनि खे श्रेष्ठ ॾिसंदे बाप खे ज़्यादा ख़ुशी थींदी आहे। ॿारनि खे श्रेष्ठ ॾिसंदे न बाप खे ज़्यादा ख़ुशी थींदी आहे। हर हिकु ब्राह्मण आत्मा सदा ऊचे ते ऊचे बाप सां गॾु ऊची स्थिति में स्थित रहे। बाबा चवनि था कि हर हिकु ब्राह्मण आत्मा बाप हर हिकु ब्राह्मण आत्मा सदा ऊची ते ऊची बाप सां गॾु ऊची स्थिति में स्थित रहे। जहिड़ो ऊचो नाम ओड़ो ऊचो कमु। त ईअं बाबा असांखे चवनि था कि जहिड़ो ऊचो नाम आहे न असां ब्राह्मणनि जो ओड़ो ऊचो कमु रहंदो आहे सदा। असांखे सदा ई असां सर्व जे दिल जा सहारा आहियूं विश्व जी सर्व आत्माउनि जे अॻियां पूर्वज ऐं पूज्य आहियूं। सदा ताज तख्त नशीन आत्मा आहियूं। जे विश्व जे अॻियां ऊचो मान आहे ईअं ई स्वमान व शान सदा क़ाइमु रहे।
जीअं विश्व जे अॻियां असांजो ऊचो मान आहे न, ईअं ई स्वमान व शान सदा ई असांजो क़ाइमु रहे। इहे ई बाप दादा जी हर ब्रह्मण आत्मा में श्रेष्ठ कामना आहे। छा कामना आहे? जीअं विश्व जे अॻियां असांजो ऊचो मान आहे, ईअं ई असां स्वमान व शान सदा असांजो क़ाइमु रहे। इहे ई बाप दादा जी हर आत्मा जे में श्रेष्ठ कामना आहे। ॿारनि खे छा करिणो आहे? जो बाप दादा द्वारा ज्ञान जो, गुणनि जो, शक्तियुनि जो श्रृंगार मिलियो आहे न, उन श्रृंगार खे धारण करिणो आहे। ॿारनि खे छा करिणो आहे? ज्ञान, गुण, शक्तियुनि जो श्रृंगार जो मिलियो आहे, उनखे जीवन में धारण करिणो, अर्थात उन्हनि खे पंहिंजे कर्मनि में लाइणो। जीअं असांजा जड़ चित्र सदा सजी सजाए रहंदा आहिनि न, इहे चैतन्य रूप में भी सदा सजे सजाए बाप जे दिल तख्त नशीन अतीन्द्रिय सुख में झूमदे हुए अहिड़ा फरिश्ते स्वरूप जे नशे में रहणो। जीअं जड़ चित्र में सदा सजे सजाए आहिनि, ईअं ई असांखे चैतन्य में छा ठहिणो आहे? सदा ई सजे सजाए बाप दादा जे दिल तक नशीन अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलदा हुआ फरिश्तेपन जे नशे में रहण वारा। त बाबा असांखे चवनि था कि बाबा असांखे जो ज्ञान ॾे थो, जो असांखे ठाहिनि था न, हुन नशे में रहो। हाणे बाबा असांखे देवता ठहिण खां पहिरियों असां फ़रिश्तो ठहींदासीं। फ़रिश्तो ठहिण खां पहिरियों असां ब्रह्मण, पूरो पक्को ब्रह्मणनि जो मान केतिरो आहे? फ़रिश्ते जो केॾो सुठो सम्झाइनि, देवताउनि खे केॾो सजाईंदा आहिनि। त हाणे असांजी आत्मिक स्थिति सदा शुद्ध पवित्र ब्रह्मण आत्मा, वो पवित्र फ़रिश्तो, शुभकामना करण वारो, वो सत्युगी देवता, सर्व ज्ञान गुण शक्तियुनि सां सजी हुई आत्मा। त असांखे छा करिणो आहे कि इहे असांखे टई जीवन में धारण करणा आहिनि। ॿियो बाबा असांखे चवनि था कि इहे ई बाप दादा खे रिटर्न करिणो। परफेक्ट ब्रह्मण, परफेक्ट फरिश्तो, परफेक्ट देवता अर्थात सर्व गुणन से संपन्न, 16 कलाएं से संपन्न, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। त बाबा चवंदा आहिनि दिलि जी चाहनाऊं करणु समान आहे। ईअं न चाहींदा त आहियूं लेकिन कंदा न आहियूं। पंहिंजी सर्वश्रेष्ठ अथॉरिटी कहिड़ी आहे? साकारी कर्मेंद्रियों अर्थात कर्मचारी ऐं साथ साथ पंहिंजी सूक्ष्म शक्तियूं मन बुद्धि संस्कार अर्थात कार्य कलायूं कि यथार्थ रीति हलाइण जी अथॉरिटी आहे न असांखे। साकारी कर्मेंद्रिय अर्थात कर्मचारियूं, साथ साथ पंहिंजी सूक्ष्म शक्तियूं मन बुद्धि संस्कार अर्थात कार्य कलायूं खे यथार्थ रीति सां हलाइण जी अथॉरिटी आहे न हाणे असांखे। इन ज्ञान सां हाणे असां पहिरियों त स्वराज्य अधिकारी ठहींदासीं न, अहिड़ी अथॉरिटी धारण कई आहे। मास्टर सर्वशक्तिवान, मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी थी करे पंहिंजी कर्मेंद्रियुनि खे हलाईंदा आहियो। उहो ब्रह्मण परिवार जी सहयोगी कार्यकर्ता आहिनि अर्थात मददगार आत्मा व सर्विस साथियुनि जे मथां अथॉरिटी हलाईंदा आहियो। मास्टर सर्वशक्तिवान, मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी थी करे पंहिंजी कर्मेंद्रियनि खे हलाईंदा आहियो या पंहिंजे सहयोगी कार्यकर्ताउनि जे मथां ऑर्डर हलाईंदा आहियो। मतिलबु ॿिए माण्हुनि जे मथां अथॉरिटी हलाईंदा आहियो या कर्मेंद्रियनि जे मथां।
ब्रह्मण आत्मा जे संपर्क में स्नेह और सहयोग जी भावना रखनी है, न कि अथॉरिटी यूज़ करनी है। स्नेह सहयोग जी भावना रखनी है, अथॉरिटी के यूज़ न करणो। ऐं कर्मेंद्रियनि जे मथां सूक्ष्म शक्तियुनि जे मथां अथॉरिटी हलाइणी आहे, उन में कॾहिं बि अधीन न थियणो। ईअं न असां मन खे चऊं था कि न तूं इहे ई सोच, बुद्धि खे चऊं था तूं हेॾे लॻ ऐं हेॾे होॾे मन बुद्धि भॼंदा। स्टॉप मतलब स्टॉप। त उन समय मन बुद्धि एकाग्र थी करे बाप सां रहनि। पोइ चाहे तव्हांजो सूक्ष्म शरीर आहे, चाहे तव्हांजो स्थूल शरीर आहे या निराकारी शरीर आहे। त बाबा चवनि था कि हीअं असांखे जीवन में ख़ुदि खे परिवर्तन करणो खपे, ख़ुदि खे चेक करणो खपे। त ॿियो बाबा असांखे चवनि था कि कॾहिं बि उन में कॾहिं बि अधीन थियण जी, कर्मेंद्रियनि जे मथां सूक्ष्म शक्तियुनि जे मथां अथॉरिटी हलाइणी आहे। उन में कॾहिं बि अधीन थियणो आहे कि मुंहिंजे संस्कार, मुंहिंजा सुभाउ ईअं आहिनि, ऑलमाइटी अथॉरिटी जा इहा भूल न थींदा आहिनि, है न। अगरि असां उन्हनि ते अथॉरिटी प्राप्त करे छॾी त असां कॾहिं न चई सघंदासीं छा करां, मुंहिंजो संस्कार सुभाउ अहिड़ो आहे। जो स्वयं जे मथां अथॉरिटी न हलाईंदो आहे त अथॉरिटी खे मिसयूज़ कंदो आहे न। त ये अथॉरिटी के मिसयूज़ न करो। बाबा चवनि था अथॉरिटी के मिसयूज़ न करो। किथे अथॉरिटी हलाइणी आहे? पंहिंजे सूक्ष्म संकल्प बोल कर्मनि ते। त अथॉरिटी के मिसयूज़ न करो। बाप दादा सर्व ॿारनि जे मिलन मेले में ॿारनि जो उमंग उत्साह ॾिठई। जॾहिं ॿार बाप सां मिलंदा आहिनि त ॿारनि जो उमंग उत्साह हूंदो आहे न। हाणे बि ॾिसो असां अमृत वेलो, नुमा शाम या जॾहिं बि बाबा खे यादि कंदा आहियूं त बाबा असांखे उहा अनुभूति ॾियारंदा आहिनि। श्रेष्ठ भावना जी ॾिठई बाबा, विश्व कल्याण जी कामना बि ॾिठई, साथ साथ बाप समान ठहिण जी श्रेष्ठ इच्छा बि ॾिसई। लेकिन इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे संकल्प ऐं वाणी ताईं ॾिठई बाबा। ॿार करणु त चाहींदा आहिनि, लेकिन बाबा इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे वाणी ऐं संकल्प ताईं ॾिठई। प्रैक्टिकल, बाबा चवनि था प्रैक्टिकल में सदा लक्ष्य प्रमाण लक्षण स्वयं खे बि चेंज ॾेखारे में ॾे। बाबा चवनि था कि असांखे साथ साथ बाप समान ठहिण जी इच्छा बि ॾिठई, लेकिन इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे संकल्प वाणी ताईं ॾिठई। प्रैक्टिकल में सदा लक्ष्य जे प्रमाण लक्षण स्वयं खे व सर्व खे ॾेखारे में ॾे। उन में उन जे बैलेंस में अंतर ॾिठो। बैलेंस करण जी कला हाणे चढ़ती कला में खपे। संकल्प आहे, लेकिन संकल्प जी संपूर्ण स्टेज छा हूंदी आहे? दृढ़ संकल्प। त बाबा चवनि था प्रैक्टिकल में लायो असां दृढ़ संकल्प करो। मां आलस्य अलवेलेपन सां मुक्ता, निंद्रा जीता, माया जीता। संकल्प आहे, लेकिन परिवर्तन दृढ़ न आहे। संकल्प आहे असांजो, लेकिन परिवर्तन में दृढ़ता न आहे। कॾहिं छा थींदो रहंदो। त बाबा असांखे चवनि था संकल्प आहे, लेकिन दृढ़ता खपे। स्वदर्शन जंहिंसां माया खे सदा जे लाइ विदाई ॾियो। उन सां गॾु गॾु स्वदर्शन ऐं परदर्शन ॿिन्हिनि जे चक्कर घुमंदा रहंदा आहिनि। परदर्शन माया जो आह्वान कंदी आहे, स्वदर्शन माया खे चैलेंज कंदी आहे। ॾिसो, अगरि असां स्वदर्शन घुमाईंदा, मतिलबु स्व जे बारे में जो बि असांखे बाबा ॿुधायो अथई उहो असां यादि कंदा वेंदासीं, मां हीअं आहियां, मां हीअं आहियां, मां हीअं आहियां, त इहे स्वदर्शन घुमाइण थी।
ऐं परदर्शन सां छा थींदो आहे, ये थी करे, ये न सां ये न ईअं कई, न ईअं कई, लेकिन मां छा कयां थी, मां छा सत्युग खां करे आहियां, या हिन जनम में बि मां छा कयो, या मां सॼो ॾींहुं छा कयो, इन जो चिंतन हलणो खपे। स्वदर्शन माया खे चैलेंज कराईंदी आहे कि स्वदर्शन माया खे चैलेंज कराईंदी आहे। जेका सुदर्शन चक्रधारी हूंदा आहिनि उहो माया खे चैलेंज कराईंदा आहिनि, कंदा आहिनि। परदर्शन जो जी बाबा चवंदा आहिनि, उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि कि माया खे चैलेंज कीअं कंदा स्वदर्शन वारा, पर पंहिंजे ॻाल्हियुनि खे मनन चिंतन कंदा हुआ ऐं माया खे विदाई ॾींदा, फालतू ॻाल्हियुनि खे न सोचंदा। त चैलेंज कंदो, ॾिसो कोई ॻाल्हि अचे थी, मां पंहिंजे मन बुद्धि डिस्टर्ब थिए थो मुंहिंजो। परदर्शन जी लीला जी लहर बि कॾहिं सुठी कॾहिं ख़राब थी वेंदी आहे। परदर्शन माया जो आह्वान कंदी आहे, परदर्शन जी लीला जी लहर बि सुठी तरह सां ॾेखारे में ॾींदी आहे। ड्रामा बेहद जे ड्रामा जे हर पार्ट ॾेखारे में ॾींदो आहे, बेहद जे ड्रामा जे हर पार्ट जे त्रिकालदर्शी ठहिण जो लक्ष्य बि ॾिठो आहे, लेकिन व्यर्थ ॻाल्हियुनि जे त्रिकालदर्शी बि ज़्यादा ठहींदा आहिनि। पहिरों खां ईअं ई हुयो, हाणे त ॿियो थी वियो आहे, है न, इहे माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि, हाणे त ॿियो थी वई आहे। ईअं श्रेष्ठ बाबा चवनि था कि पहिरों बि ईअं थियो हुयो, हाणे इहे ई थींदो ई रहंदो आहे, ईअं त्रिकालदर्शी ठही वेंदो। हुन ॾींहुं बाबा चई न, कॾहिं बि ईअं न चइणो आहे इहे त थींदो ई रहंदो आहे, इहा लड़ाई त थींदी ई रहंदी आहे, ईअं ॻाल्हि त थींदी रहंदी आहे। असांखे परिवर्तन करिणो आहे, इन जो त्रिकालदर्शी न ठहो। पहिरों खां ईअं हुयो, हाणे बि ईअं ई आहे, ईअं ई थींदो। ॿियो हिकु मज़े जी ॻाल्हि छा ॿुधंदा आहिनि जो, ॿियो हिकु मज़े जी ॻाल्हि छा थींदी आहे जो भक्ति में बि असांखे कॉपी कई असांखे, उहा कहिड़ी आहे, मनगढ़ंत कहानियूं ठाहे ॾींदा आहिनि। जीअं गणेश हनुमान रियल आशा, लेकिन कहानी केतिरी रमणीक आहे। ईअं नंढी सी ॻाल्हि जो भाव बदिले मनगढ़ंत भाव भरे करे पूरी स्टोरी तयारु करे वठंदा आहिनि, ऐं ॿुधाइण वारा ॾाढी रुचि ऐं समय सां ॾिसी करे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। त बाबा असांखे छा था ॿुधाइनि कि कॾहिं बि जो असांखे बाबा अथॉरिटी ॾिनी अथई हुनखे मिसयूज़ न करो, पंहिंजे ऐं ॿियनि जे कल्याणार्थ हुनखे कार्य में लॻाईंदा हलो। मनगढ़ंत कहानियूं न ठाहिणियूं, बाबा चवंदा आहिनि। कई बार मनगढ़ंत कोई कहानी ठाहींदो न त साम्हूं वारो सच बि सम्झी वञे ऐं सच खे कूड़ो बि करे वठंदो आहे। त बाबा चवंदा आहिनि कि ॾाढी रुचि सां समय ॾेई करे ॿुधाईंदा आहिनि। ईअं ई लहर ॾिठी, बाप दादा श्रेष्ठ पद पाइण जे लाइ, सर्व जे स्नेही ठहिण जे लाइ सदैव इहे ई शिक्षा ॾींदा आहिनि कि हाणे स्वयं खे बदिलो, हाणे स्वयं खे बदिलो। बाप दादा श्रेष्ठ पद पाइण जे लाइ, सर्व जे स्नेही ठहिण लाइ इहे शिक्षा ॾींदा आहिनि, स्वयं खे बदिलो। लेकिन स्वयं खे बदिलण जे बजाय परिस्थिति ऐं अन्य आत्माउनि खे बदिलण जो सोचंदा आहिनि। इहे बदिले त मां बदिलां, परिस्थिति बदिले त मां परिवर्तन थींदमि। सैल्वेशन मिले त मां परिवर्तन थींदमि, सहयोग व सहारो मिले त परिवर्तन थींदमि। हिन प्रकार हिन जी रिज़ल्ट केसि ताईं रहंदी, त असांखे इहे सम्झणो खपे। एॾा सारा माण्हू उन्हनि खे चवनि था, ईअं था करनि, लेकिन अञा बि उहा दुनिया में उहो हले ई थो। चए थो इहे बदिले त मां बदिलां, सैल्वेशन मिले त मां परिवर्तन थियां, सहयोग व सहारो मिले त मां परिवर्तन थींदमि।
इन जी रिज़ल्ट छा हूंदी। मतिलबु जेके जंहिंमें जेको जेको करिणो आहे उहो करनि था, असांखे परिवर्तन थियणो आहे न। त उन्हनि खे जन्म जन्म जी प्रारब्ध बि उन जे आधार ते मिलंदी। उन जो कमाई जो खातो ई आहे जंहिं ॻाल्हि ते जेतिरी कमाई हूंदी उन जी कमाई जो खातो जंहिंमें जेतिरो उहा आधार वठंदा आहिनि उहा शेयर्स बि भटी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि अगरि ईअं चईंदा आहिनि न हीअ बदिले त मां बदिला, ईअं हूअं। ऐं अगरि असां पहिरियों बदिली वठंदासीं त असांखे सभु मिली वेंदो, न त हुन जे बदिलण सां बदिलंदासीं त पोइ हुनखे बि शेयर मिली वेंदो। स्वयं जो खातो जमा न थींदो, हिन करे जमा थियण जी शक्ति ऐं ख़ुशी सां सदा वंचित रहंदा आहिनि। हिन करे छा करिणो आहे, ख़ुदि खे ई परिवर्तन करे ॾियो। त हिन करे सदा लक्ष्य रखो कि स्वयं खे परिवर्तन थियणो ई आहे। मां स्वयं विश्व जी आधार मूर्त आत्मा आहियां। हिन खे बि 5 समय लिखिजो। मां स्वयं विश्व जे आधार मूर्त आत्मा आहियां। सिवाय बाप जे आधार जे अल्पकाल जे आधार ते न जुड़ो। सिर्फ़ बाप जे आधार जे अल्पकाल जे जेको बि बाबा खे हाणे बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु बाप जे आधार ते अल्पकाल जे आधार ते समय ते न छॾो। मां स्वयं विश्व जी आधार मूर्त आहे त मूंखे त हाणे परिवर्तन थियणो ई आहे। बाबा चवनि था मां स्वयं विश्व जी आधार मूर्त आहियां, ईअं सम्झो। सिवाय बाप जे आधार जे अल्पकाल जे आधार समय ते छॾे ॾींदा आहिनि। विनाशी हिलण वारा आधार असांखे बि सदा कोई न कोई हलचल में लाहींदा आहिनि। हिकु समाप्त थींदो ॿियो जन्म वठंदो। इन करे असांखे इहो ध्यानु रखिणो आहे कि मूंखे कंहिंजो आधार ठाहिणो आहे, बाप जे सिवाय ॿियो कंहिंखे बि आधार न ठाहिणो आहे। हिकु समाप्त थींदो ॿियो जन्म वठंदो, इन में ई ॿियो शक्तियूं व्यर्थ वेंदियूं ऐं ॻाल्हि हलंदे हलंदे अलबेला थियण जे कारण कमज़ोरी जा बोल बार बार ईअं ई ॻाल्हाईंदा जीअं वॾो मान सां ॻाल्हाईंदा आहिनि। संकोच न हूंदो त उन ॻाल्हि ई अहिड़ी थी, असां ईअं थियो त वॾो मान सां चईंदा आहिनि, संकोच न थींदो उन्हनि खे। सच्चाई सफ़ाई सम्झी करे ॻाल्हाईंदा आहिनि। ईअं न सोचंदा आहिनि कि मां हुन चीज़ खे आधार ठातो ई छो, मूंखे बाप खे आधार ठाहिणो पए न। हाणे सम्झो घर में पाणी ई नथो अचे त असां सभु कुझु बाबा जो सम्झंदासीं, बाबा जे भरोसे हलंदासीं त घर में चलो पाणी बंदि थी वियो त कम से कम असां हलचल में त न ईंदासीं। बाबा खे चईंदासीं न बाबा पाणी ख़तमु थी वियो त बाबा ज़रूरु कुझु न कुझु युक्ति असांखे ॿुधाईंदा। लेकिन असां अगरि हुन सभु कुझु असांखे पाणी ज़रूरी आहे, हीअं आहे, पाणी खे पंहिंजे जीवन जो आधार ठाहे हलंदासीं, मतिलबु हुन ते ई डिपेंड सभु कुझु। ईअं करिणो आहे, मूंखे ई करिणो आहे, मां ई सभु कुझु करे सघंदी आहियां। या चलो पाणी नथो अचे त केतिरे माण्हू डिपेंड थी वेंदो आहे। लेकिन असांखे डिपेंड रहणो आहे बाबा जे मथां। पोइ बाबा खे ई असां पंहिंजो आधार ठाहे करे पोइ जेकी समस्या अचे थी उहो बाबा खे ॿुधाए करे हलंदासीं न त असां कॾहिं बि हलचल में न ईंदासीं। छा ॻाल्हाईंदा आहिनि, मां डिस्टर्ब आहियां, मां कुझु करे ॾेखारींदमि, छा करे ॾेखारींदमि। अगरि माण्हू कोई डिस्टर्ब थी वेंदा न, कॾहिं हलचल में अची वेंदा आहिनि त माण्हू चईंदा आहिनि ॾिसजांइ मां हीअं करे वठंदमि, हंगामो कंदा आहिनि।
या पंहिंजे पाण खे कुझु करे करे ॾेखारींदमि। डिससर्विस थींदी आहे, इहे ॾिसी वठिजो। मां आहियां ई कमज़ोर, संस्कारवश मां बदिली न सघंदी आहियां। तव्हांखे इहे सैल्वेशन ॾियणी पवंदी। कई कई ॿार सैल्वेशन खे पंहिंजो आधार ठाहे हलंदा आहिनि, त अगरि उहो आधार न मिलंदो आहे न, त पोइ ईअं धमकी ॾींदे कि मां हीअं करे छॾंदमि, मां हीअं करे छॾंदमि, मां हीअं करे छॾंदमि। मूंखे अगरि इहे सैल्वेशन न मिलियो त मां हीअं करे छॾंदमि। ईअं बोल ॾाढा ईज़ी रूप में, बहादुरी ॾेखारण जे रूप में, दबाइण जे रूप में, धमकाइण जे रूप में ॾाढा ॻाल्हाईंदा आहिनि। बाप दादा खे रहम ईंदो आहे अहिड़ी कमज़ोर आत्माउनि जे मथां, जिस संकल्प खां पोइ वाणी ताईं बि लाहींदा आहिनि, कर्म ताईं बि लाहींदा आहिनि। भई अगरि असां बाबा खे पंहिंजो आधार ठाहे रखियोसीं ऐं सम्झो सेंटर ते बि असांखे या सेवा कंदे हुए बि कुझु ॻाल्हि थी वई, त असां सोचंदासीं न, चलो जो बि आहे असांखे त बाबा साईं, बाबा सां, बाबा जी मुरली ऐं बाबा खे यादि करणु त न छॾूं न। कई ॿार पोइ डिस्टर्ब थी वेंदा आहिनि, पोइ हंगामो कंदा आहिनि। सम्झंदा ईअं आहिनि जीअं कि बाप जो अकल्याण थियणो। त चईंदा आहिनि न, ॾिसो माइनस, कॾहिं कॾहिं कोई माल अहिड़ो बि निकिरी वेंदो आहे जो चईंदो आहे, ॾिसो मां तव्हां सभिनि खे पूरो बदनाम करे छॾंदमि, ईअं करे छॾंदमि। लेकिन इहा ब्रह्मा कुमार कुमारियुनि जी थोरी संस्था आहे, इहे त शिव बाप जा घर आहिनि न, शिव बाप जो कार्य हले थो न। त सोचंदा आहिनि बाप कल्याण, बाप जो बि अकल्याण कंदासीं, सर्विस जो अकल्याण कंदासीं। सम्झंदा आहिनि बाप खे नुक़सानु पहुचाईंदासीं, लेकिन इन ॻाल्हियुनि जी संस्कार ठाहिण वारो पंहिंजो ई अकल्याण जे निमित्त ठही वेंदो। बाबा चवनि था इन ॻाल्हियुनि जी संस्कार ठाहिण वारा पंहिंजो ई अकल्याण करण जे निमित्त ठही वेंदा आहिनि। ड्रामा अनुसार विश्व सेवा जो कार्य निश्चित ई सफल थियल ई आहे, कोई हिलाए न सघंदो है न। ड्रामा अनुसार विश्व सेवा जो कार्य निश्चित थियणो ई आहे, कोई बि हिलाए न सघंदो आहे। शुरू खां केॾा विघ्न पवनि था, रुकियो संस्था जो कमु। इहे त बाप दादा निमित्त ठहियो हिकु कर्म जा पदम गुणा फल ॾियण लाइ। ॿारनि खे सेवार्थ निमित्त ठाहींदा आहिनि, कंदा त पदम गुणा पाईंदा, त ॿारनि जे भाग्य ठाहिण जे लाइ निमित्त ठाहियो आहे न। ॿारनि खे भाग्य ठाहिण जे लाइ निमित्त ठाहियो। भई बाबा चाहिनि त हिकु सेकेंड में दुनिया खे परिवर्तन करे सघंदा आहिनि, लेकिन बाबा असां ॿारनि खे निमित्त छो ठातो अथनि? छो जी जो कंदो सो पाईंदो। बाबा खे त पतो आहे पिछले कल्प में बि केरु केरु ठहियो हुयो, त बाबा त झटि करे छॾंदा। वैसे ठहींदा बि उहे ई, लेकिन पुरुषार्थ करे, न त ॿार क्वेश्चन पुछंदा न, भई हिननि खे ई छो था ठाहियो? त बाबा चवनि था कि कल्प पहिरियों जंहिं ॿार भाग्य ठातो उहो त ठाहींदो ई सही, तॾहिं निमित्त सिर्फ़ु पुरुषार्थ करायूं था। त ॿारनि जे भाग्य ठाहिण जे लाइ निमित्त ठाहियो आहे। बाक़ी कोई के हिलण जे सां कार्य, बाक़ी कोई जे हिलण सां कार्य न हिली वेंदो। चाहे बाबा जो कार्य कोई महारथी बि छॾे करे हली वञे न, त बि बाबा जो कमु रुकंदो, यज्ञ जो कार्य रुकंदो। कंहिंजे शरीर छॾण सां कुझु जीवन रुकी वेंदो आहे छा? त हिते त भॻवान जो कार्य थो हले। कल्प कल्प जी निश्चित भावी आहे, विजय त थियणी आहे। इन करे अहिड़ी कमज़ोर भाषा खे परिवर्तन करो, अर्थात स्वयं जो कल्याण करो। बाप कल्याणकारी समय विश्व कल्याण करण जे कार्य में जी समर्थ ठही स्वयं जो भविष्य ठाहियो। बाप कल्याणकारी समय विश्व कल्याणकारी करण जे कार्य जी समर्थ ठही स्वयं जो भविष्य ठाहियो। हाणे बाबा चवनि था
बाप ॼाणदा आहिनि महिनत बि ॾाढा कंदा आहिनि, त्याग बि ॾाढो कयो आहे, सहन बि ॾाढा कंदा आहिनि, लेकिन जेसिताईं स्नेह हूंदो आहे हुनजी नंढी सी कमज़ोरी बि बाबा न ॾिसी सघंदा आहिनि। सदा श्रेष्ठ ठाहिण जी शुभ भावना बाबा खे रहंदी आहे। इन करे इहे सभु ॾिसंदे ॿुधंदे बि संपन्न ठाहिण जे इशारा ॾींदा रहंदा आहिनि। बाप दादा सदा ॿारनि सां गॾु हर क़दम में सहयोगी आहे। शुभ चिंतक बाबा चवंदा अंत ताईं मां तव्हांजे लाइ सहयोगी आहियां। बाप खे कहिड़े जे प्रति घृणा न ईंदी आहे, बाप खे कंहिंजे प्रति घृणा न ईंदी आहे। हर क़दम में सहयोगी ऐं अंत ताईं सहयोगी रहंदा। बाबा चवनि था मुंहिंजे ॿारनि मूंखे इहे सभु ॾिसंदे ॿुधंदे तव्हां संपन्न ठाहिण जो बाबा ते इशारो ॾींदा रहंदा आहिनि। बाप दादा सदा ॿारनि सां गॾु हर क़दम में सहयोगी आहिनि ऐं अंत ताईं रहंदा ई आहिनि। बाप खे कंहिंजे प्रति घृणा न ईंदी आहे, सदैव अपकारनि जे बि शुभ चिंतक आहिनि बाबा। हिन करे सदा सहयोग वठंदा हलो। कोई ग़लती बि थी वई त बि बाबा असांजो कॾहिं बि बाबा असां घृणा न कंदो आहे, लेकिन असां ई हुन ॻाल्हि खे ज़्यादा सोचे न असां ई बाबा सां डिस्कनेक्ट थी वेंदा आहियूं। हिकु ॻाल्हि ई सोचो, अगरि अमृत वेलो तव्हां न उथियो त उहा ॻाल्हि अगरि असां ज़्यादा सोचंदा आहियूं न त सॼो ॾींहुं बाबा सां डिस्कनेक्ट रहंदा आहियूं न। लेकिन बाबा त असांखे चवनि था मां त पंहिंजे ॿारनि सां कॾहिं बि घृणा नफ़रत न कंदो आहे। चलो असांखां कोई भूल बि थी वई, असां कंहिंखे कुझु चई बि वरितो त बि तुरंत रियलाइज़ करो, सॉरी करो ऐं पोइ बाबा सां गॾु वरी खां हूअं ई संबंध जोड़े करे अॻियां हलंदा हलो। कॾहिं बि असांखे कोई बि ग़लती थी वञे, कुझु बि थी वञे, असांखे कॾहिं बि बाबा सां डिस्कनेक्ट न थियणो आहे। पश्चाताप बि सेकेंड जो हुजिणो खपे। सेकेंड में रियलाइज़ कयो, सॉरी करो, चलो बाबा गुड मॉर्निंग, बाबा हाणे खां अमृत वेलो शुरू थी वियो, कोई ॻाल्हि कोन्हे। कॾहिं कॾहिं थींदो आहे, कंहिंजो न बि थींदो आहे न, हिन में असांखे दिलि शिकस्त न थियणो आहे। बाबा चवनि था मां कॾहिं कंहिंसां घृणा नफ़रत न कंदो आहियां, सदा ई ॿारनि जो शुभ चिंतक आहियां। हिन करे सदा सहयोग वठंदा हलो। अमृत वेले जो महत्व ॼाणे बाप द्वारा वरदान वठंदा रहो। सीजन जी समाप्ति जी अर्थात सहयोग जी प्राप्ति, सीजन जी समाप्ति कई अर्थात सहयोग जी समाप्ति न थी आहे। ये त हलंदा रहंदा आहिनि। हाणे भट्टी शुरू थींदी, वरी बाप दादा मिलणु शुरू थींदो, जेसि ताईं संगम युग ईअं हलंदो ई रहंदो। पर हिन जो मतिलबु इहे न बसि असां मधुबन थी आयासीं, बसि बाबा मिलन थी वियो, बसि भट्टी थी वई, न। असांखे सहयोग जी समाप्ति ख़तमु न थींदी आहे। हर हिकु ॿार सां गॾु सर्व स्वरूप सां, सर्व संबंध सां बाप दादा जो सदा हथ ऐं साथ आहे ई। हाणे ड्रामा अनुसार समय मिलियो आहे, हाणे पंहिंजो लक सम्झी समय जो लाभ उठायो, है न। हाणे संगम युग ते असांखे सभिनि खां पहिरियों असांखे भॻवानु बाबा बुद्धि केॾी सुठी ॾिनी अथई, त इहो बि असांजो लक आहे। हिन समय खे पहचाने पंहिंजो भाग्य ठाहियो। विनाश जी घड़ी जे काटे तव्हां आहियो, विनाश जी घड़ी जा काटा असां आहियूं। असांजो संपन्न थियणु समय जो संपन्न थियणु। हिन करे सदा शुभ चिंतन, स्वचिंतन, स्वदर्शन चक्रधारी ठहो। सदा शुभ चिंतन, स्वदर्शन चक्रधारी ठहो। छो जी असांजे संपन्नता सां ई विनाश थींदो। ईअं अहिड़ा भविष्य तक़दीर ठाहिण जे निमित्त ठही हुई आत्माउनि खे, अहिड़ा भविष्य तक़दीर ठाहिण जे निमित्त आत्माउनि खे स्वयं द्वारा कल्ह जी तस्वीर ॾेखारण वारा,
सदा बाप खे रिटर्न ॾियण वारा मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यारो नमस्ते। पार्टियुनि सां मुलाक़ात करनि था बाप दादा। महादानी ॿारनि जी निशानी छा ॾेखारे मिलंदी? महादानी ठहिण सां लाभ कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? महादानी अर्थात बाप ऐं सेवा जे सिवाइ ॿियो कोई बि ॻाल्हि पंहिंजी तरफ़ आकर्षित ई न करो। चेक करो, असां भले निमित मात्र असांखे कर्म करणु पए थो, लेकिन त बि असांखे बाबा जी यादि खींचदी पए, विश्व जी सेवा खींचदी रहे। बाप ऐं सेवा जे सिवाइ ॿियो कोई ॻाल्हि पंहिंजी तरफ़ आकर्षित ई न करे। सदा हिन ई लग्न में मग्न रहो। महादानी अर्थात जो हर समय ॾींदो रहे। महादानी केरु हूंदो आहे? जो हर समय ॾींदो रहे। कोई बि आत्मा ख़ाली हथ न वञे। असांखे कीअं ॾियणो आहे? मन वचन कर्म सां। असांजे संपर्क में कोई बि आत्मा ईंदी आहे त मनसा वाचा कर्मणा असांखे सभिनि खे ॾियणो आहे। कोई बि हाथ खाली, कोई बि माण्हू आत्मा ख़ाली हथ न वञे। चाहे मन ॿुधे नथो त मन सां हुनजे लाइ शुभ संकल्प करो कि आत्मा जो बि कल्याण थिए, इहे बि बाबा खे जल्दी पहचाने वठे। चाहे मुख द्वारा कुझु बाबा जा ज्ञान जा शब्द ॿुधायो, चाहे कर्मनि द्वारा गुणनि जो दान ॾियो। अगरि महादानी न ठाहींदा त वरदानी कीअं ठाहींदा? जो महादानी वरदानी ॿई आहिनि उहे ई विश्व कल्याणकारी आहिनि। सदैव जो मिलंदो रहंदो आहे न, उहा ॾियण सां वधंदो आहे। महादानी ॿारनि जो अहिड़ो कोई समय या ॾींहुं न जो ॾींहुं न थी सघंदो आहे जंहिंमें उहा दान न करे। महादानी ठहिण अर्थात ॿियनि जी सेवा में सेवा करणु। ॿिए जी सेवा करण में स्वयं जी सेवा स्वतः थी वेंदी आहे। असां अगरि ॿिए खे ज्ञान ॾींदा रहींदा आहियूं न त ख़ुदि बि उन ज्ञान जी ॿियो गहराई में अर्थ निकिरी ईंदा आहिनि। जेतिरी आत्माउनि खे सुख शांति व ज्ञान जो दान ॾींदव, ओतिरी आत्माउनि जी प्राप्ति जी आवाज़ व शुक्रिया जो निकिरंदी आहे। उहा असांजे लाइ आशीर्वाद जो रूप थी वेंदो। बाबा चवनि था जेतिरी आत्माउनि खे सुख शक्ति व ज्ञान जो दान ॾींदा आहियो, ओतिरी आत्माउनि जी प्राप्ति जी आवाज़ व शुक्रिया जो निकिरंदो आहे। उहो असांजे लाइ आशीर्वाद जो रूप थी वेंदो। उन्हनि जी आशीर्वाद असांखे अॻियां वधाईंदी आहे। त असां जेतिरा माण्हुनि खे ज्ञान गुण शक्तियुनि सां श्रृंगारदासीं, उन्हनि खे ॾींदासीं, उन्हनि जी मदद कंदासीं, ओतिरी उन्हनि जी आशीर्वाद मिलंदी। हुन सां अॻियां असां वधंदासीं। एतिरी आत्माउनि जी आशीर्वाद मिलण सां अपार ख़ुशी बि रहंदी आहे। हिन करे चारों ई सब्जेक्ट में महादानी ठहिण लाइ अमृत वेलो पंहिंजो प्रोग्राम ठाहियो कि मन में सॼो ॾींहुं छा संकल्प करिणो आहे, वाचा छा करणी आहे, कर्मणा द्वारा कीअं दान करिणो आहे। हिकु बि सब्जेक्ट कमु न रहे। या ज्ञान में असां छा छा अॼु नई ॻाल्हि बाबा असांखे ॿुधाई, योग जी कहिड़ी नई विधि, धारणा कहिड़ी कई, सेवा अॼु छा कई। सुबुह सुबुह जो ई ठाहियो अॼु असां छा छा कंदासीं, पोइ राति जो चेक करो। ॿियो संग तोड़ हिकु संग जोड़ो, ये कहावत छो प्रसिद्ध आहे? छो जे हिकु बाप जो प्यारो ठहिण लाइ सर्व सां न्यारो ठहिणो ई हूंदो आहे। हिकु बाप जो प्यारो ठहिण लाइ सर्व सां न्यारो थियणो ई पवंदो आहे। जॾहिं हिक में सर्व संबंध जी प्राप्ति थी वेंदी आहे त सहज ई सर्व सां किनारो थी वेंदो आहे। त सर्व सां तोड़ण ऐं हिक सां जोड़ण असांजे लाइ सहज आहे न। सर्व सां तोड़ण मतिलबु छॾण न, बसि सभिनि खे आत्मा सम्झो, ॿियो कोई संबंध न हुजे। त सभिनि सां टुटी वियासीं, बसि आत्मा आत्मा भाव आहे।
ऐं हिकु बाप सां जोड़े करे हलणो आहे, तॾहिं त सभिनि सां आत्मा आत्मा भाव सां संबंध जोड़े सघंदासीं न। बाबा चवनि था सभिनि सां तोड़ो। सभिनि सां कीअं तोड़णो आहे? ऐं हिक सां जोड़ो। अगरि असां हिकु शिव बाप खे पंहिंजो बाप सम्झी वरितासीं त सभिनि सां दैहिक संबंध टुटी पवंदा, सभु आत्मा आत्मा भाव थी वई। त हिकु बाप सां जोड़णु ऐं बाक़ी सभिनि सां दैहिक संबंध टुटी पवंदो, पोइ आत्मा आत्मा भाव रहंदी। छो जी हिकु द्वारा सर्व प्राप्ति थियण सां अप्राप्ति कोई वस्तु न रहंदी आहे जंहिंजे तरफ़ बुद्धि वञे। बाबा त सागर आहे न, पहिरियों प्यार मिलंदो आहे, फिर पोइ न्यारा थी वेंदा आहिनि। हिन करे बि सहज आहे त सभिनि सां न्यारो बाप जो प्यारो, इनखे ई कमल पुष्प समान चइबो। कमल जो फूल अर्थात सर्व सां न्यारो ऐं हिकु बाप जो प्यारो, ये थींदो आहे कमल पुष्प समान। त चेक करो कमल पुष्प समान आहियूं असां? त चेक करो कमल पुष्प समान आहियूं? कीचड़ जे छीटा त न पईंदा आहिनि न, कीचड़ जा छीटा त न पईंदा आहिनि न। योग्य टीचर जी निशानी छा आहे? योग्य टीचर अर्थात हर सेकेंड हर संकल्प द्वारा सेवा करण वारो। ॾिसो टीचर मतिलबु उहो न सिर्फ़ु जो मुरली ज्ञान ॿुधाईंदा आहिनि सेंटर ते, जो सेंटर ते समर्पित आहिनि, या जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, लेक्चर कंदा आहिनि, उनखे ई टीचर न चइबो आहे। टीचर मतिलबु जंहिंजो हर सेकेंड हर संकल्प सेवा थी, है ना। अगरि असां हर संकल्प में शुभ संकल्प करूं था घर वेठे, अगरि असां हर सेकेंड हर संकल्प द्वारा कुझु न कुझु नवीनता जी प्लानिंग था करूं, कुझु न कुझु कंहिंखे ॾियूं था, मनसा वाचा कर्मणा, सॼो ॾींहुं बाप जी यादि में रही करे बि अगरि तव्हां कर्म बि कंदा आहियो त बि असां द्वारा कोई सिखे, असां द्वारा कंहिं आत्मा खे प्राप्ति थिए, चाहे उहो गिनती में छो न हुजनि। छो जी ॾिसो तव्हां द्वारा कोई बि सिखंदो, सम्झो हिकु माण्हू बि सिखंदो, उन जा ॿिया घणा संबंधी हूंदा, उहो उन सां सिखंदा, पोइ हुननि जा घणा संबंधी हूंदा, उहो उन खां सिखंदा, पोइ उहो उन त अल्टीमेट रूट त तव्हां थियो न। त योग्य टीचर अर्थात हर सेकेंड हर संकल्प द्वारा सेवा करणु। अगरि सेकेंड व शक्तिशाली, अगरि टीचर अर्थात योग युक्त ऐं युक्ति युक्त, अगरि सेकेंड व संकल्प व्यर्थ वेंदो आहे त हुनखे टीचर चईंदासीं, हुनखे टीचर चईंदासीं, लेकिन योग्य न चईंदासीं, योग्य टीचर न चईंदासीं। योग्य टीचर केरु हूंदी आहे? योग्य टीचर अर्थात योग युक्त ऐं युक्ति युक्त हलण वारी। असां में योग हुजे लेकिन सदा युक्ति युक्त हलंदा। योग्य टीचर अर्थात योग युक्त बि बाबा खे यादि करे बि कर्म करे ऐं युक्ति सां बि कंदो हले। जो योग युक्त हूंदो न, हुनजो हर संकल्प समृद्ध हूंदो आहे, शक्तिशाली हूंदो। जॾहिं संकल्प रूपी बीज हूंदो शक्तिशाली त फल बि अवश्य ई उहो निकिरंदो। त जॾहिं बि अगरि तव्हां कोई बीज बोयो था न, बाबा चवनि था संकल्प करो था त हुनखे शक्तिशाली संकल्प करो त फल बि शक्तिशाली निकिरंदो। निमित आयो अर्थात एग्ज़ाम्पल आयो, जीअं एग्ज़ाम्पल ओड़ो ई वातावरण थींदो। त बाबा चवनि था जॾहिं संकल्प रूपी बि समृद्ध हूंदो त फल बि समृद्ध हूंदो। निमित आहे अर्थात एग्ज़ाम्पल आहे, जहिड़ो एग्ज़ाम्पल हूंदो ओड़ो ॿिया बि थींदा वेंदा। त सदैव ख़ुदि खे एग्ज़ाम्पल ठाहो, बाबा जी हर ॻाल्हि मन वचन कर्म में फॉलो कंदा रहो, त तव्हां द्वारा बि तव्हां बि केरु थी वेंदव? हिकु एग्ज़ाम्पल थी वेंदो।
ॿुधण जो अंदाज़ केतिरो आहे, इन सीज़न में बि केतिरो ॿुधो हूंदो न। हाणे ड्रामा जी भावी ॿुधो था कि आवाज़ खां परे वञिणो आहे। ॿुधियो त असां ॾाढो आहे। हाणे ड्रामा जी भावी छा थी थिए कि असांखे आवाज़ खां परे निराकारी स्थिति में स्थित थियणो आहे। ये शरीर जी खिटपिट बि निमित ॿुधायो था, ये शरीर जी खिटपिट बि निमित ॿुधनि था कि शिक्षा ॾाढी थी वई। शरीर बि हाणे सभिनि जा इहे ई थी विया आहिनि। हाणे ॿुधण खां पोइ समान अर्थात स्वरूप ठहिणो, उन जी सीज़न थी हले। हाणे सृष्टि ते असां आत्माउनि जो एॾो कुझु ॿुधियो आहे बाप दादा खां, त उनखे स्वरूप में लाहिणो आहे। इहे सीज़न थी हले। ॿुधण जी सीज़न केतिरी वर्ष हली, चाहे साकार चाहे रिवाइस कोर्स द्वारा ॿुधण जी सीज़न ॾाढी हली। त हाणे स्वरूप द्वारा सर्विस करिणो आहे। हाणे लास्ट सीज़न इहे ई रहियल आहे, जंहिंमें ई प्रत्यक्षता जो नगाड़ो वॼंदो, आवाज़ बंदि थींदी, साइलेंस थी वेंदो। लेकिन साइलेंस द्वारा ई नगाड़ा वॼणा आहिनि। असांजे कल्ह बाबा अव्यक्त महावाक्य में चई न, कल्ह जी संडे जी मुरली में, कि हाणे नगाड़ा वॼाइणा आहिनि। नगाड़ा कीअं वॼंदा? जॾहिं असां साइलेंस थी वेंदासीं, जॾहिं असांजो स्वरूप बाप दादा समान थी वेंदो, अर्थात असांजी मनसा वाचा कर्मणा स्थिति बाप दादा समान थी वेंदी। जेसि ताईं मुख जा नगाड़ा ज़्यादा आहिनि तेसि ताईं प्रत्यक्षता न थींदी। जॾहिं प्रत्यक्षता जो नगाड़ो वॼंदो तॾहिं मुख जा नगाड़ा बंदि थी वेंदा। गायन बि आहे न, साइंस जे मथां साइलेंस जी जीत थींदी, न कि वाणी जी। साइलेंस जी जीत जो गायन आहे न, त असांजी हिकदमि साइलेंस, मन बुद्धि हिकदमि एकाग्र। कल्ह बाबा चई न, मन बुद्धि एकाग्रचित थी करे वाइब्रेशन फैलायूं, इन सां ई नगाड़ा वॼंदा। समय जी समाप्ति जी निशानी छा आहे? ऑटोमेटिकली आवाज़ में अचण जी दिलि न थींदी, प्रोग्राम प्रमाण न, लेकिन नेचुरल स्थिति असांजी ईअं थी वेंदी कि असांखे आवाज़ में अचण जी मन ई न कंदो। छोकी सतयुग जी भाषा इशारनि जी भाषा आहे। सतयुग जी भाषा छा आहे? इशारनि जी भाषा। त जॾहिं असांजी उहा स्थिति अची वेंदी न सतयुगी, त ऑटोमेटिकली असांखे ॻाल्हाइण जो मन न कंदो, इशारे सां कमु करण जो मन कंदो। जीअं साकार बाप खे ॾिठो, ब्रह्मा बाबा जी लास्ट स्टेज इहा हुई। त संपूर्णता जी निशानी छा ॾेखारे मिली? 2 मिंट या 1 मिंट आहे, हुन जी पहचान हिन स्थिति सां थी वेंदी। बाबा चवनि था, संपूर्णता जी निशानी छा ॾेखारे में ॾिनी? 2 मिंट या 1 मिंट, हुन जी निशानी हिन स्थिति सां थी वेंदी। ऑटोमेटिकली वैराग्य ईंदो ज़्यादा आवाज़ में अचण में। मतिलबु कंहिंसां असां 2 मिंट या 1 मिंट बि मिलंदासीं न, ऐं हुनखे आवाज़ में अचण जी इच्छा नथी थिए, त असां पहचाने वेंदासीं। ब्रह्मा बाबा बि लास्ट स्टेज में असांजी ॿार भेण 1-1 घंटो ॿुधाईंदा हुया, लेकिन अंत स्टेज बाबा जी अहिड़ी हुई कि अगरि कोई 1 मिंट 2 मिंट बि ॻाल्हि ॿुधाए न 1 घंटे जी, त बाबा पूरी सम्झी वेंदा हुया। जीअं हाणे चाहींदे हुए बि आदत आवाज़ में अची वेंदा आहिनि, वैसे चाहींदे हुए बि आवाज़ खां परे थी वेंदो, प्रोग्राम ठाहे करे आवाज़ में ईंदो। जॾहिं इहा चेंज ॾेखारे ॾे तॾहिं सम्झो हाणे विजय जो नगाड़ो वॼण वारो। अॼुकल्ह चारों ओर मेजॉरिटी सां पुछंदा त सभिनि जे मुख सां बि शांती अधिक खपे। अॼुकल्ह ॾिसो, दुनिया में बि, कलयुगी दुनिया में बि माण्हू शांति रहणु चाहिनि था। आवाज़ पसंदि न आहे, लेकिन मन में हलचल आहे। असांजो मन ऐं मुख ॿई शांति हुजणु खपनि।
अहिड़ी स्थिति अचणी आहे असांजी। दुनिया वारा भले उन्हनि खे शोर शराबो सुठो नथो लॻे, लेकिन मन में अशांती आहे। सभई शांती चाहींदा आहिनि। उहे हिकु घड़ी बि शांती जो अनुभव एतिरो श्रेष्ठ मञंदा आहिनि जीअं की भॻवान जी प्राप्ति थी वई। अगरि दुनिया वारनि खे हिकु सेकेंड बि भॻवान जो नाम वठंदे या काथे शांती मिली वई न, त उन स्थान खे ॾाढो ऊचो मञंदा। हीअं सम्झंदा जीअं त असांखे भॻवान जी प्राप्ति थी वई आहे। त हिकु सेकेंड में शांती जो अनुभव कराइण वारा स्वयं शांत स्वरूप में स्थित हूंदा आहियो। चेक करो, असां में एतिरी शक्ति आहे? तव्हांजे साम्हूं कोई बि अशांत आत्मा अचे, ॾाढो ई मन में उथल पुथल चिलाईंदी हुई, उहो तव्हांजे साम्हूं ईंदे ई तव्हां उनखे शांति जी दृष्टि ॾेई सघंदा आहियो। एटलीस्ट तव्हांजे संपर्क में जेसिताईं आहे तेसिताईं तव्हां हुनजी अशांति खे मर्ज करे छॾो, तेसिताईं असां हुनजी अशांति खे मर्ज करे छॾूं। बाबा चईंदा न, असां में एतिरी शक्ति हुजे कि कहिड़ी बि पतित आत्मा अचे, असांजे साम्हूं जेसिताईं आहे उहो, त हुनजो पतितपनो मर्ज हुजणो खपे। बाक़ी ॿाहिरि वञी कुझु बि करे, असांजे जीअं मंदर में कोई बि कामी क्रोधी बि वेंदो त हुते हुनजी ओड़ी दृष्टि न वेंदी। त असां चैतन्य में उहा आत्मायूं आहियूं। त असांजे साम्हूं कोई बि अशांत आत्मा अचे थी त असां हुनखे हिकु सेकेंड में शांत करे सघंदा आहियूं। त बाबा चवनि था, हिकु सेकेंड में शांति जो अनुभव कराइण वारा पहिरियों त स्वयं शांत स्वरूप में स्थित रही सघंदा आहियो। कोई बि अशांति क्रिएट करण वारी ॻाल्हि अचे, उन समय तव्हां शांत रही सघंदा आहियो, पंहिंजे पाण खे शांत करे सघंदा आहियो। विनाश कॾहिं थींदो, हुन जे लाइ केरु निमित ठाहींदो, घड़ी जी सुयूं केरु हूंदियूं, घंटा वॼाइण जे निमित केरु थींदो, त विनाश जे घंटे वॼण लाइ सुई केरु आहे? बाबा चईंदा आहिनि न कि तव्हां घड़ी आहियो, अंतिम समय जी असां घड़ी आहियूं। त बाबा चवनि था, विनाश जे घंटे वॼाइण जे लाइ सुई कहिड़ी आहे? सर्व शक्तियूं जमा कयूं था। छो जी अगरि स्टॉक जमा न हूंदो त अनेक जन्म जी प्रालब्ध खे बि पाए न सघंदासीं असां। बाबा त चईंदा आहिनि 21 जन्म, लेकिन त बि बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, पूरे कल्प जा संस्कार, पूरे कल्प जो वरसो असां वठूं था। इन हिकु जन्म में अनेक जन्मनि जो जमा कंदा आहियो। एतिरो कयो अथव जो 21 जन्म प्रालब्ध भोगदा रहो। एतिरो जमा आहे जो भिखारी आत्माउनि खे महादानी ठाहे सघो। असां में एतिरो जमा आहे जो असां भिखारी अर्थात जे वटि कोई बि ज्ञान गुण शक्ति न आहे, पतित कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी आत्मा बि असांजे संपर्क में अचे त असां उनखे वरसो ॾेई सघंदा आहियूं, हुनखे सुख शांति शक्ति ॾेई सघंदा आहियूं हुन आत्मा खे। त इहे जॾहिं असांजे संपर्क में अहिड़ी माण्हू ईंदा आहिनि न, जंहिंमें शांति न आहे, जंहिंमें शक्ति न आहे, जो ॾाढी दुखी आहे, उन समय उहो पंहिंजो दुख ॿुधाए, उहा क्रोधित थिए, उहो कुझु बि करे, लेकिन हुन समय तव्हां ख़ुदि खे चेक करो, हुन समय तव्हां संकल्प करो, ये सुखी आत्मा आहे, सभु दुखनि सां मुक्त, सभु दुखनि जो सामनो करण वारी शक्तिशाली आत्मा आहे। कोई सहन न करण वारी आत्मा तव्हांजे साम्हूं अचे, हुन समय संकल्प करो, ये सहनशील आत्मा आहे। पोइ ॾिसो, उनखे ईअं न ॿुधायो मां कयो, मां ईअं सोचां पई, तव्हां ख़ुदि खे ख़ुदि ई गुप्त चेक करो कि मूं में एतिरी शक्ति आई आहे,
जो मां कंहिं अशांत खे, कंहिं दुखी खे, कंहिं आत्मा ॾाढी परेशान हुजे उनखे ख़ुशि करे सघां, उमंग उत्साह में लाहे सघां। अॼु सुबुह जो बि बाबा चई न, जंहिंखे तव्हां उमंग उत्साह में लाहींदव, ख़ुशी में लाहींदव, उन्हनि खे जीवन जीअण जी कला सेखारींदव, उहा या त सतयुगी आत्मा हूंदी या द्वापर में भगत आत्मा हूंदी। त इहे असांखे बाबा खे यादि करे ऐं उन्हनि खे ॾियणो आहे मन सां। वाचा त ॾिसो मां ठीकु आहे, जेको तव्हां ॾिनो, लेकिन मन सां दान करणु सिखो। वाचा बि ॻाल्हायो त मन सां बि कंदा रहो। इन सां असां इहे चेक करे सघंदा आहियूं कि हा मां बि आहियां ऐं हिनखे ॾेई सघंदी आहियां। स्टॉक में सर्वशक्तियूं खपनि। इहे न समाइण जी शक्ति न आहे, सहन करण जी शक्ति न आहे, त हर्जो न आहे। तव्हां ख़ुदि बि चेक करे सघंदा आहियो। ॾिसो किथे किथे तव्हांखे परखिणो थो पए, उन समय चेक करो। परखण जी शक्ति खे संकल्प में लायो। परखण जी शक्ति अॼु कमु सफल कराए, हिनखे परखो इहे ठीकु आहे या न आहे। यथार्थ निर्णय शक्ति, सामनो शक्ति, समाइण जी शक्ति, समाइण जी शक्ति खे यूज़ करे चओ समाइण जी शक्ति अच, ये सभु कुझु समाए। सहन शक्ति, लेकिन फाइनल पेपर में क्वेश्चन उहो ई ईंदो जे शक्ति जी असां में कमी आहे। ईअं कॾहिं न सोचिजो 6 शक्तियूं आहिनि त छा थियो। धारणा न आहे, सर्विस त कंदा आहियूं न, सर्विस न आहे त योग त लॻाईंदा आहियूं। लेकिन सभु खपे। जीअं बाप में सभु आहे न, ज्ञान शक्ति गुण, त फॉलो फादर करणो, मतिलबु ऑलराउंडर ठहिणो। अगरि असां संगठन में बाबा सां योग लॻाए सघंदा आहियूं, बाबा जो ज्ञान बि सम्झी सघंदा आहियूं, ॿुधाए बि सघंदा आहियूं। अगरि असां संगठन में न हली सघंदा आहियूं त अंतिम पेपर असांजो उहो ई ईंदो। त सदा स्वचिंतन में पंहिंजी स्टॉक खे जमा करण में लॻो। इन समय खे अॻियां हली करे ॾाढो यादि करिणो पवंदो। त पुठियां इहे न सोचणो पए, पश्चाताप न करिणो पए कि अरे हुन समय मूंखे केॾो टाइम मिलियो हुयो, मां कुझु पुरुषारत न कयो। उन जे लाइ हाणे खां स्वचिंतन में लॻो। सदैव पंहिंजे खे हर सब्जेक्ट में अॻियां वधाइण में लॻो। हर गुण जा अनुभव खे अॻियां वधायो। जेतिरो अॻियां वधंदव ओतिरी नवीनता जो अनुभव कंदव। जेतिरो जेतिरो असां जीवन में अॻियां वधा वेंदासीं ओतिरो नवीनता जो अनुभव थींदो। अनुभवी मूर्त थियण जी रिसर्च करो त ॾाढो मज़ो ईंदो। अनुभवी मूर्त ठहिण जी रिसर्च करो जीवन में कि मां अनुभवी मूर्त केतिरी ठही आहियां, त मज़ो ईंदो। जीअं बाप सागर आहे न, उहा मास्टर सागर ठहो। अनुभवी मूर्त ठहिण जी रिसर्च करो त ॾाढो ई मज़ो ईंदो। ख़ुदि खे चेक करो न, जो बाबा रोज़ रोज़ मुरली में ॿुधाईंदा आहिनि न, त ख़ुदि में ई चेक करो मूं में केतिरो आयो आहे, केतिरो न आयो आहे, केतिरो भरिणो आहे। जीअं बाप सागर आहे त मां मास्टर सागर ठहियो आहे। हाणे इहे पुरुषारत करो, छो जी असांजी पढ़ाई आहे। ज्ञान जी रीति न ॿुधो भई हा असां रोज़ु मुरली ॿुधंदा आहियूं, रोज़ु योग लॻाईंदा आहियूं, लेकिन मूं में केतिरी धारणा थी आहे, मां केतिरो कंहिंखे ॾेई सघंदी आहियां, उहो बि चेक करो। सेवाधारियुनि सेवा जो पाठ त वॼायो। सेवाधारियुनि जी विशेषता कहिड़ी हूंदी आहे? जीअं सभु ॾिसनि ऐं चवनि कि इहे त फर्स्ट क्लास सेवाधारी आहे। सेवा करण में बि नंबरवार हूंदा आहिनि। नंबर 1 सेवाधारी जी विशेषता छा हूंदी? फर्स्ट क्लास सेवाधारी जी विशेषता ये ॾेखारे में ॾींदी जो सेवा कंदे बि सेवा द्वारा बाप जे गुण कर्तव्यनि खे प्रसिद्ध करे। सिर्फ़ु कर्मणा सेवा न करणी आहे। ॾिसो रोटी त तव्हां पहिरों बि ठाहींदा आहियो, धंधो त तव्हां पहिरों बि कंदा आहियो, लेकिन हाणे असां रोटी ठाहिण में फ़र्क़ु अचिणो खपे।
बाबा जा गुण, बाबा जा कर्तव्य असां घर जो कमु करूं, ॿाहिरां जो करूं, उहो उन में ॾेखारे में ॾियणा खपनि। तॾहिं त माण्हू मञदा कि हा परमात्मा आयो आहे, इन्हनि खे सेखारण वारो भॻवानु आहे। श्री भॻवान जी श्रीमत त कोई असां ई त सम्झी करे हलूं था न। त बाबा चवनि था सिर्फ़ु कर्मणा सेवा न करो, चाहे स्थूल करो था, लेकिन हर कर्म द्वारा, हर कदम द्वारा बाप जे गुण और कर्तव्यनि खे प्रसिद्ध करो। इहो फर्स्ट क्लास सेवा आहे। सेवा कंदे हुए भी मास्टर ज्ञान सागर, सुख जो सागर, शांति जो सागर अनुभव थियणो खपे। चेक करो अञा ताईं असां उहा टेंशन में, बंधन में, बोझ में कमु करूं था या ख़ुशी ख़ुशी ज्ञान सागर, गुणनि जो सागर, शक्तियुनि जो सागर, बाबा चवनि था इहा अनुभव थिए। कमु कंदे हुए बि ॾिसो मधुबन में बि उहो ई कमु कंदा आहिनि, त बि केॾो सुठी रीति कंदा आहिनि। अगरि तव्हां मधुबन में भंडारे में सेवा कई हुजे त घर में बि उहो ई सम्झो न। त इहे लक्ष्य रखो, या सिर्फ़ु कर्मणा में अथक ठहिण जो लक्ष्य रखंदा आहियो। असांखे उहा शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता जा वाइब्रेशन बि माण्हुनि खे अचणा खपनि असां द्वारा। बाबा चवनि था कि अहिड़ो लक्ष्य रखो। फर्स्ट क्लास सेवादारी अर्थात हिकु समय में 3 प्रकार जी सेवा करे। हिकु त पंहिंजी मूर्त सां, ॿियो मनसा द्वारा, ॿियो कर्मणा द्वारा। पंहिंजी मूर्त सां, मनसा द्वारा, ॿियो कर्मणा द्वारा। मूर्त सां अलौकिक सेवाधारी जी झलक अर्थात फ़रिश्तेपन जी झलक ॾेखारे में ॾे। असांजी मूर्त सां अलौकिक सेवाधारी जी झलक अर्थात अलौकिक अर्थात फ़रिश्तो ॾेखारे में ॾियणो खपे। मनसा पंहिंजी श्रेष्ठ वृत्ति द्वारा सेवा करे। मनसा सेवा में छा करिणो? पंहिंजी वृत्ति, पंहिंजी सोच द्वारा सेवा करो। ये हिकु ई समय में 3 सेवा इकट्ठी करो, तॾहिं चईंदासीं ये फर्स्ट क्लास सेवादारी आहे। पंहिंजी मूर्त सां, पंहिंजे मनसा द्वारा ऐं पंहिंजे कर्म द्वारा। मूर्त में असांजी फ़रिश्तोपन नज़र अचे, ऐं मनसा में शुद्ध संकल्प सर्व जे लाइ, ऐं कर्मणा त असां करो ई था। सेवा करण इहे हिकु गुण थियो, लेकिन मास्टर सर्व गुणनि जी सागर रहण इहा विशेषता आहे, ऐं काथे न थी सघंदी आहे ॿी जॻह। अथक त सभु ठही सघंदा आहिनि, लेकिन ऑलराउंडर सेवादारी हिकु ई समय असां मनसा बि शुद्ध संकल्प, फ़रिश्तो बि नज़र अचूं था, ऐं टियों कहिड़ो आहे? मनसा, ॿियो मूर्त, ॿियो पंहिंजी कर्म बि असांजा अलौकिक। कर्मनि में बि बाबा जे गुणनि जो दान थींदो रहे। त हिकु ई समय में 3 प्रकार जी सेवाधारी ठहिणो आहे। त जो ब्राह्मणनि जी विशेषता आहे उहो लक्ष्य रखी लक्षण द्वारा ॾेखारियो। हाणे विशेष कमु छा कंदव ॿुधायो न। याद जी यात्रा जो, हर प्राप्ति जो अंतर्मुखी थी अति सूक्ष्म गुह्य ते गुह्य अनुभव करो। सॼो ॾींहुं आहे न इहे ई करो। ॾिसो सॼे ॾींहं में कोई अहिड़ी ॻाल्हि ईंदी आहे किथे सहन करिणो पवंदो आहे, सामनो करिणो पवंदो आहे, समेटणो पवंदो आहे, परखिणो पवंदो आहे, किथे पाण खे निर्भयता जो गुण ॾेखारिणो पवंदो आहे, किथे नम्रता जो गुण ॾेखारिणो पवंदो आहे, किथे शांति जो गुण खे यूज़ करिणो पवंदो आहे, ताकी माण्हू चवंदो अरे केॾी शांति आहे, केॾी संतुष्ट आहे, केॾी सहनशील आहे। त सॼो ॾींहुं इहो ई करो। बाबा खे यादि करे हिन गुणनि ऐं शक्तियुनि खे यूज़ करो ऐं खेॾो। अलॻि अलॻि पंहिंजी शांति मूर्त ठाहियो, कॾहिं सहनशील मूर्त ठही वञो, कॾहिं कहिड़ी मूर्त, कॾहिं कहिड़ी मूर्त। त हिनखे चइबो आहे अनुभवी मूर्त। रिसर्च करो, संकल्प धारण करो, पोइ हुनजो परिणाम ॾिसो। छो जो असां वटि हाणे जेकी ॻाल्हियूं अचनि थियूं न, जंहिंमें सामनो करिणो पवंदो आहे, सहन करिणो पवंदो आहे, उहे अचनि ई हीअं करे थियूं ताकी असां उन्हनि खे यूज़ करूं। पोइ परिणाम ॾिसो, सिद्धि ॾिसो। जो संकल्प कयो उहो सिद्ध थियो,
जो शक्ति धारण कई हुन शक्ति जी प्रैक्टिकल रिज़ल्ट थियण में केतिरो परसेंटेज रहियो। हाणे अनुभवनि जी गुह्यता में की जी प्रयोगशाला में रहणो। हाणे अनुभवनि जी गुह्यता जी प्रयोगशाला में रहणो। ॾिसो बाबा बि चईंदो न मां वतन मां सभिनि खे ॾिसंदो आहियां, त बाबा बि सॼो ॾींहुं इहो ई ॾिसंदा हूंदा, मुंहिंजो कहिड़ो ॿारु सहनशीलता जी मूर्त आहे, मुंहिंजी कहिड़े ॿारु शांति जो मूर्त आहे, मुंहिंजो कहिड़ो ॿारु निर्भयता जो मूर्त आहे। बाबा बि इहे ई ॾिसंदा रहंदा आहिनि। त असांखे बि सॼो ॾींहुं इहो ई करिणो आहे, ताकी बाबा जॾहिं बि असांखे अव्यक्त मूर्त में ॾिसे, असां सभु गुणनि ऐं शक्तियुनि सां ज्ञान सां श्रृंगारी हुई आत्मा नज़र अचे। हाणे अनुभवनि जी गुह्यता जी प्रयोगशाला में रहणो आहे। अहिड़ो महसूसु थिए जीअं इहे सभु कोई विशेष लग्न में मगन हिकु संसार सां उपराम आहिनि, हिन संसार सां उपराम आहे न। कर्म और योग जो बैलेंस, इहे सभु कोई विशेष कर्म और योग जो बैलेंस रहे, अर्थात तीव्र पुरुषार्थ थी रहे। कर्म और योग जो बैलेंस ॿियो अॻियां वधायो। कर्म कंदे हुए योग जी पावरफुल स्टेज खपे, इहो ई अभ्यास वधायो। बैलेंस रहणु अर्थात तीव्र गति सां अॻियां वधणु। बैलेंस न हुजण जे कारण हलंदे हलंदे तीव्र गति जी बजाय साधारण गति थी वेंदी आहे। त हाणे जीअं सेवा जे लाइ इन्वेंशन कंदा आहियो, ईअं पंहिंजे विशेष अनुभवनि जे अभ्यास जे लाइ समय कढो। मतिलबु टोटल छा करिणो आहे, कहिड़े बि ज्ञान गुण शक्तियुनि खे यूज़ करे असांखे सदा बाबा जी यादि में रहणो आहे, हिकु रस स्थिति में रहणो आहे। चाहे तव्हां शांति जी शक्ति खे यूज़ करो, चाहे तव्हां सहन शक्ति खे यूज़ करो, सभु शक्तियुनि खे यूज़ करे असांखे सदा बाबा सां गॾु रहणो आहे। त जीअं माण्हू अस्त्र शस्त्र यूज़ कंदा आहिनि न, कॾहिं कहिड़ो शस्त्र कॾहिं कहिड़ो, ताकी असां ते उहा हावी न थिए, असांजी भारत भूमि खे हावी कुझु हानि न पहुचाए, ईअं असांखे करिणो आहे। असांजो लिंक न टुटे बाबा सां। इन जे लाइ अलॻि अलॻि शक्तियुनि ऐं गुणनि खे यूज़ करो। कर्म कंदे हुए योग जी पावरफुल स्टेज रहे, इन जो अभ्यास वधायो। बैलेंस रहणु अर्थात तीव्र गति। बैलेंस न हुजण जे कारण हलंदे हलंदे तीव्र गति जी बजाय साधारण गति थी वेंदी आहे। त हाणे जीअं सेवा जे लाइ इन्वेंशन कंदा आहियो, उहो हिन विशेष अनुभवनि जे अभ्यास जे लाइ समय कढो ऐं नवीनता लाइ करे सभिनि जे अॻियां एग्ज़ाम्पल ठहो। हाणे वर्णन सभु कंदा आहिनि, योग अर्थात यादि, योग अर्थात कनेक्शन, लेकिन कनेक्शन जो प्रैक्टिकल रूप प्रमाण छा आहे कि असां बाबा सां कनेक्शन में आहियूं। प्राप्ति छा थी थिए, हुन जी महीनता में वञो। मोटे रूप सां न चओ हा असां योग लॻायो, ज्ञान ॿुधो, लेकिन रूहानियत जी गुह्यता में वञो, तॾहिं फ़रिश्तो स्वरूप प्रत्यक्ष थींदो। प्रत्यक्षता जो साधन या स्वयं में पहिरियों सर्व अनुभव प्रत्यक्ष थियनि। जीअं विशेष सेवा में बि रिज़ल्ट छा ॿुधी, प्रभाव कंहिंजो रहियो। विदेश सेवा में बि रिज़ल्ट छा रही, प्रभाव कंहिंजो पवंदो आहे, दृष्टि जो, रूहानियत जी शक्ति जो। विदेश में थोरी ज्ञान सम्झंदा सृष्टि चक्कर ऐं ईअं उहो। पहिरियों त उहा असांजी शिकिल सां उन्हनि खे जॾहिं रूहानियत नज़र ईंदी आहे न विदेशी माण्हुनि खे, तॾहिं उहो ज्ञान में हलंदा आहिनि। विदेश में ज्ञान ॾियण लाइ पहिरियों दृष्टि जो, रूहानियत जी शक्ति जो माण्हुनि में प्रभाव पवंदो आहे। चाहे भाषा न बि सम्झनि, लेकिन ॾिसो तव्हांजे साम्हूं कोई अहिड़ो माण्हू अचे जंहिंजे चहिरे में एॾो प्रभाव हुजे, एॾी चमक हुजे, एॾी ख़ुशी हुजे, उनखे ॾिसी तव्हांखे ॾाढो ख़ुशी थिए, ॾाढो सुठो लॻे, त तव्हां उन जी ॻाल्हियूं बि ॿुधंदो। ईअं विदेश में ईअं थींदो आहे। पहिरियों उहा असांजी दृष्टि ऐं रूहानियत जी शक्ति जो चहिरे सां नज़र ईंदी आहे न, उहो ॾिसंदा आहिनि, पोइ ज्ञान ॿुधंदा आहिनि।
छो जी भाषा तो उन्हनि खे अगरि सम्झ में न बि अचे, लेकिन जो छाप लॻंदी आहे न फ़रिश्तेपन जी, सूरत जी, नैननि जी द्वारा जो रूहानी दृष्टि मिलंदी आहे, रिज़ल्ट में इहो ई ॾिठो बाबा। बाबा चईंदा आहिनि त अंत में न समय हूंदो, न एतिरी माण्हुनि में समय हूंदो, न एतिरी शक्ति रहंदी। हलंदे हलंदे ॻाल्हाइण जी शक्ति बि घटि थी वेंदी असांजी। छो जी बाबा पहिरियों चई न, सभिनि जा शरीर हाणे अहिड़ा थी विया आहिनि कि ॿुधण बि न चाहींदा आहिनि। के छा त बाबा अंत जी समय ॿुधाइनि था कि हलंदे हलंदे असांजी ॻाल्हाइण जी शक्ति बि कम थी वेंदी, लेकिन जो वाणी कर्म कंदी आहे न, हुनजी कई गुणा अधिक रूहानियत जी शक्ति कार्य कंदी आहे। अंत में जीअं वाणी में अचण जो अभ्यास थी वियो आहे, उहा रूहानियत जो अभ्यास थी वञे त वाणी में अचण जी आदत ई न रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।